अल्हम्दुलिल्लाहि वकफा सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुलि व खातमिल अंबिया अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम क़द अफ़्लहल मुमिनून अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन वल्लज़ीना हुम अनिल लगवी मुअरिज़ून वल्लज़ीना हुम लिज़्ज़काति फ़ाइलून सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला जा लख एहसान रोगा करम आहे या रब्बुल आलमीन अवाई असांखे कुरान मजीद जी अज़ीम बाबरकत तकरीब में वेहण जी सआदत नसीब फरमाई। अल्लाह ताला जा बानी खां राज़ी थींदो आहे उनई पंहिंजे बानी खे अहिड़ियूं दीनी गॾिजाणियूं नसीब फरमाईंदो आहे। ही जेको कल्क जी पोखाई जो वक़्तु आहे सॼो ॾींहुं ज़ाले मर्दे कमायूं था त न राति जो मानीअ जो गबो थो मिले। कुरान मजीद ॿुधण जे लाइ चए ते पहुता आहियूं। यकीन सम्झो ही पंहिंजे मर्ज़ी सां न बल्कि महज़ अल्लाह जे फज़ल ई करे। हिकिड़ो अमीर साहब ॿियो हुनजो नौकर ऐं मुलाज़िम। अल्लाह ताला जी कुदरत अमीर साहब सॼी ज़िंदगी मस्जिद में न आयो वरी हुनजे नौकर ऐं मुलाज़िम खां ज़िंदगी में निमाज़ क़ज़ा न थी। रब जी मर्ज़ी आहे। नौकर खे घुराए पियो साहब खे न पियो घुराए। हिकु दफ़े वो अमीर साहब पंहिंजे हुन कुरारे मुलाज़िम खे वठी पियो वञे बाज़ार में कम जे लाइ। अचानक मस्जिद मां मुअज़्ज़िन सदा बुलंद कई, हय्या अल सलाह, अचो निमाज़ ते, हय्या अल फलाह, अचो कामयाबी ते।
तो उन कुराड़े साहब खे चयोसीं मूंखे इजाज़त ॾियो त मां मस्जिद में वञा नमाज़ पढ़ी अचां। अमीर साहब चयो अरे बेवकूफ़ नमाज़ खां सवाइ कुझु कमु हथ ई न रुॻो नमाज़ ई नमाज़। अहिड़ा मुस्लमान बि दुनिया में आहिनि। पुट जेकॾहिं नमाज़ ते वेंदो त पीउ कावड़ करे चवंदो ॾिठई कम खां नटाए मस्जिद वियो। घर में नो नमाज़ थी पढ़े त ससु हुनखे महिराई ताना थी ॾे त हीउ कम खां नटाए वञी मुसले ते वेठी। को मिस्त्री को मज़दूर को मुलाज़िम नमाज़ ते वेंदो त साहब नाराज़ थी कम खां भॼी मस्जिद में वियो। असां मुस्लमाननि वटि दुनिया जे कम जी अहमियत आहे पर नमाज़ जी अहमियत। उन कुराड़े चयोसीं तव्हां मुंहिंजा आरज़ी मालिक आहियो, मुंहिंजो हक़ीक़ी मालिक मुंहिंजो रब आहे। रब जे तरफ़ां मूंखे सॾु आहे, मां हर हाल में वेंदुसि राज़ी थियो या नाराज़। साहब चयो ठीकु आहे मां मस्जिद जे दरवाज़े ते वेहां थो, तूं जल्दी नमाज़ पढ़ी हली। वो कुराड़ो मस्जिद में आयो, वज़ू कयईं, बरकातुन तहियतुल मस्जिद पढ़ियईं, फ़र्ज़ सुन्नत नफ़िल सब जमायती मुक़्तदी ॿाहिरि निकिरी विया पर हुनखे नमाज़ में एॾो मज़ो अची वियो जो हिकिड़ो नफ़िल पढ़ी बसि करे वरी ॿिए नफ़िल जी। हा साईं असां मुस्लमाननि नमाज़ जो मज़ो चखियो ई। साहबा फरमाईंदा साईं जन सफ़र ते वेंदा पोइ थकावट थींदी, इंसानी फितरत आहे। जीअं असांखे थकु थिए थो साईं जन खे बि थकावट थींदी। हज़रत बिलाल के फरमाईंदा अरहना या बिलाल, बिलाल आज़ान तॾहिं त नमाज़ पढ़ी के थकल आहियो। सब जो सुभान अल्लाह। साईं जन पंहिंजूं थकावटूं पंहिंजूं परेशानियूं पंहिंजा मसला हल कंदा नमाज़ सां। ऐं असां मुस्लमाननि जो नमाज़ ॾे तवजो। मुस्लमान भली करोड़पति बणिजी वञे, कारखाना फैक्ट्रियूं बंगला गाॾियूं, नमाज़ न पढ़ंदो सुकून जी ज़िंदगी न मिलंदी। जेकॾहिं सुकून वारी ज़िंदगी गुज़ारणु चाहियो था त बाबा नमाज़ पढ़ो। अस्सलातु क़ुर्रतु ऐनी, नबी से फरमा नमाज़ मां मोहम्मद जी अखियुनि जो ठार। अस्सलातु मेराजुल मोमिनीन, नमाज़ मोमिन जो मेराज। मेराज माना दीदार। नबी संगे रब पंहिंजो दीदार करायो सतन आसमाननि खां मथे अर्श ते। साईं जन वापसि थिया, रब फरमायो मुंहिंजा महबूब हाणे मेराज जो अॾो हेठि था लाहियो। जंहिं बि तुंहिंजे उम्मती जे ॻोठ शहर महले जी मस्जिद नंढी वॾी कची पकी इहा मां रब जे मेराज जो अॾो। जेको तुंहिंजो उम्मती 5 वक़्त नमाज़ पढ़ंदो उनखे जन्नत में 5 दफ़ा मां रब जो मेराज थी। सो बाबा जेकॾहिं चाहियो था त रब जो दीदार थिए त नमाज़ पढ़ो। नमाज़ अथव रब जे दीदार जे लाइ ट्रेनिंग। ट्रेनिंग हूंदी त दीदार थींदो, ट्रेनिंग न हूंदी त दीदार न थींदो। ऐं अल्लाह जे दीदार में केॾो मज़ो आहे। असां हुस्न ते मरूं था, हुस्न ते माण्हू चढ़िया थी विया त जंहिं रब हुस्न खे पैदा कयो आहे उहो रब पाण केॾो हसीन हूंदो। फमा हिकु दफ़ो रब जी ज़ियारत थींदी त 40 साल उमिरि वधी। सिंधी में चवंदा न ख़ुशीअ जहिड़ी खुराक न आहे। माना अल्लाह जे दीदार में जन्नतनि खे एॾी ख़ुशी थींदी जो 40 साल उमिरि वधी। उमिरि वधंदी त हुस्न बि वधंदो, उमिरि वधंदी त ताक़त बि वधंदी, उमिरि वधंदी त जवानी बि वधंदी। दुनिया में जवान कुराड़ो थिए पर जन्नत में जवान जीअं पोतीअ जवान। दुनिया में जगह पुरानी थिए साल खां पोइ रंग फिटी वञे ॾार पइजी वञे, पर जन्नत में जॻहूं जीअं पोतीअ नयूं थींदी वेंदियूं पाण ई।
रंग भी उन्हनि जा जीअं पोतीअ चिमकंदड़ थींदा। जन्नत में वाद अथव, जहन्नम में भी वाद अथव। जेको निमाज़ न पढ़ंदो उनजो हिकु हिकु ॾंदो ई ॾाठ ओद जबल जे। हाणे ॾंद ॾाठूं ओद जबल जेतिरा त इहे जंहिं वात में हूंदा इहो वात केॾो हूंदो। वरी वात जंहिं मुंहं में हूंदो इहो मुंहुं केॾो हूंदो। वरी मुंहुं जंहिं मथे में हूंदो इहो मथो केॾो हूंदो। वरी मथो जंहिं जिस्म में हूंदो इहो जिस्म केॾो हूंदो। नबी साईं फरमाया 6 किलोमीटर कुल्हा वधी हुई, 3 किलोमीटर ज़ुबान वधी हुई। अखियुनि जे हेठां एॾा वॾा घारा थी वेंदा रोअण जे करे जो ॿेड़ियूं हलाइजनि त उहे बि हलनि। उन्हनि जे मुंहनि ते बाहि चढ़ी वेंदी, एॾा बदशिकिल थी वेंदा जो मथियों चप वॾो थी वञे क्यारीअ सां लॻंदो, हेठियों चप वॾो थी वञे दुन सां लॻंदो। दुनिया जी बाहि त कोयलो कंदी आहे, सुकाईंदी आहे, पर जहन्नम जी बाहि वेंदी वधाईंदी, वेंदी सुॼाईंदी। चवंदा या अल्लाह एॾो असां सां ज़ुल्म छो थियो आहे? रब फरमाईंदो मां ज़ुल्म कोन कयो आहे, तव्हां पाण ज़ुल्म कयो आहे। तव्हां वॾा माण्हू हो, मस्जिद में आज़ान पइजे हया अल सलाह अचो निमाज़ थिए, तव्हां एॾा वॾा माण्हू थी वियो जो कुर्सीअ तां उथी न पिया सघो, खट तां लही न पिया सघो। एॾा तव्हां गौरा थी वियो जो मस्जिद ताईं तव्हां खां विख न पई पुॼे, मस्जिद जी टाकीअ ते वेही न पिया सघो, एॾा गौरा थी विया। मस्जिद जे सिफ़ में बीही न पिया सघो, मस्जिद जे दरवाज़े मां तव्हां लंघी न पिया सघो। तव्हां वॾा माण्हू हो, हाणे तव्हांखे चङी तरह वॾो था कयूं। ज़ुक इन्नक अंतल अज़ीज़ुल करीम, हाणे थियो मोतबर। सो बाबा जेकॾहिं वॾा माण्हू थियणु चाहियो था त पोइ बेनमाज़ी थियो। जेकॾहिं चओ था त असां मोतबर थियूं त पोइ बेनमाज़ी थियो। बेनमाज़ी ईअं वॾा थी जो वाइदो कई त निमाज़ को वक़्तु अहिड़ो हुयो हज़रत ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैह आखिरी वक्त में वसीयत तो करे तमाम मरी वञा त मुंहिंजे जनाज़े जी नमाज़ ओ शख्स पढ़ाए जंहिंमें 4 शर्त लभनि। पहिरियों शर्त इहा त मुंहिंजे जनाज़े जी नमाज़ ओ शख्स पढ़ाए जंहिंखां पंहिंजे पूरी ज़िंदगी में आकिल बालिग थियण खां वठी कॾहिं बि फ़र्ज़ नमाज़ जमात खां क़ज़ा न थी हुजे। अॼु जमात सां मौलवियुनि खां बि हली वई, मुसलमाननि खां ईअं ई केतिरियूं निमाज़ूं क़ज़ा थी वयूं, परवाह ई कान्हे। हालांकि कुरान मजीद में अल्लाह से फरमायो फवैलुल लिल मुसल्लीन अल्लज़ीना हुम अन सलातिहिम साहून। कुरान तो फरमावेला तबाही बर्बादी आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके निमाज़ पढ़नि था पर सुस्ती करे था पढ़नि, जेके नथा पढ़नि। हदीस में अची तो हज़रत अली से फरमायो हिकिड़ी निमाज़ गुसाइण जे करे 80,000 साल जहन्नम में सज़ा मिलंदसि। हुकुम माना 80 साल या 80,000। हिक निमाज़ वई हल बाबा 80,000। जेको रोज़ानो 5 निमाज़ूं क़ज़ा थो करे उनजी रोज़ानो 4.5 लख साल जहन्नम जी सज़ा वधे थी। जेको रोज़ानो 5 वक्त निमाज़ जी पाबंदी करे थो उनजी रोज़ानो 4.5 लख साल जहन्नम जी सज़ा कटजी थी।
वाहे जंहिंजी मर्ज़ी आ पंहिंजी सज़ा वधराए या पंहिंजी सज़ा कटराए। ज़ोर जी मेहंदी कान अथव बाबा। फरिश्तन जी इबादत गैर इख्तियारी पर इंसानन जी इबादत इख्तियारी आ। फरिश्तन के इख्तियार ना है। कुरान तो फरमाए युसब्बिहून अल-लैल वन-नहार ला यफ्तुरून। फरिश्ता रात नी अल्लाह जी इबादत था कन जेके क़याम में त क़यामत ताईं क़याम में, जेके रुकू में त क़यामत ताईं रुकू में, जेके सजदे में त क़यामत ताईं सजदे में, जेके हमदई तस्बीह में त क़यामत ताईं हमदई तस्बीह में। कुरान तो फरमाए ला यफ्तुरून। फरिश्ता पंहिंजी इबादत मां थकजनी न था। जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो इबादत मां उथी करे चवंदा मा अबदनाक हक़ इबादतिक। या अल्लाह असां तुंहिंजी उहा इबादत कोन करे सघियासीं जेतिरो तुंहिंजी इबादत जो हक़ हो। फरिश्ता पंहिंजे वस में न आहिनि। जीअं असां साहु खणूं था, तव्हां साहु खणण में थकबाओ। 24 कलाक इंसान साहु थो खणे, बीठो आहे वेठो आहे, हले थो घुमे थो, खाए थो पीए थो, निंड में सुतो पियो आहे, साहु खणूं था पिया, थकजूं ई कोन था। अञा साहु मुंझी पवंदो त तकलीफ़ थींदी। फरिश्तनि जी इबादत ईअं अथव जीअं तव्हां ईअं असां साहु पिया खणूं, पंहिंजे वस में न आहे। पर असांखे रब इख्तियार ॾिनो आहे। ही जन्नत जो रस्तो अथव, ही जहन्नम जो रस्तो अथव, ही हिदायत जो रस्तो अथव, ही ज़लालत जो रस्तो अथव, ही ईमान जो रस्तो अथव, ही शिरक जो रस्तो अथव, ही इस्लाम जो रस्तो अथव, ही कुफ्र जो रस्तो अथव। हाणे पंहिंजे मर्ज़ी सां पंहिंजे इख्तियार सां जेको रस्तो वठो, ज़ोर जी मेहंदी कान्हे। मां तव्हां खां पुछां थो, कंहिंखे ख़बर न आहे त व्याज हराम आहे? कंहिंखे ख़बर न आहे त ज़िना पुछड़ो कमु आहे? कंहिंखे ख़बर न आहे त गिला करणु, कूड़ ॻाल्हाइणु, गारियूं ॾियणु गुनाह आहे? सभिनी खे ख़बर आहे। अल्लाह साईं ॿई रस्ता ॾेखारे छॾिया। हाणे पंहिंजे मर्ज़ी सां पंहिंजे इख्तियार सां जेको रस्तो वठो। सॼो ॾींहुं मस्जिद में क़ुरान मजीद जी तिलावत कयो, तव्हांजी मर्ज़ी आहे। सॼो ॾींहुं होटल ते ड्रामा ऐं फिल्मूं ॾिसो, तव्हांजी मर्ज़ी आहे। रात ॾींहुं मस्जिद में नफ़िल पढ़ो, तव्हांजी मर्ज़ी आहे। रात ॾींहुं घर में मौसीक़ी राग ॿुधो, तव्हांजी मर्ज़ी आहे। हराम खाओ, तव्हांजी मर्ज़ी आहे। हलाल खाओ, तव्हांजी मर्ज़ी आहे। दाढ़ी रखो, तव्हांजी मर्ज़ी आहे। दाढ़ी कूड़ायो, तव्हांजी मर्ज़ी आहे। हाल ई पकड़ न आहे। बाक़ी जंहिंमहिल तव्हांजूं अखियूं बंदि थींदियूं, अकेलो क़ब्र में सुम्हारींदा, मण मिटीअ जा मथां विझी ईंदा, रब फरमायो पोइ तव्हां सां हिसाब थींदा। दुनिया दारुल अमल, नबी से फरमायो दुनिया अमल जो घर आहे, बदले जो घर न आहे। वल आखिरत दारुल जज़ा, मरण खां बाद बदलो आहे, मरण खां बाद अमल कोन अथव। ये अमल जो घर आहे, जहिड़ो अमल कयो। मता ईअं सम्झो त आज़ानी दी तरफ़ फरिश्तनि खे तौ ॾींदो, संभलियोसि मुंहं ते ॿधी वठी अचोसि मस्जिद में। ईअं कोन थींदो आहे।
बताइए समझो तो व्याज खाईंदासीं तरफ गरिश्तन खे तांगी ॾींदो त मलियो सन मुसलमान जे मुंहं ते व्याज थो खाए हाली पकड़ न आहे जेकॾहिं दुनिया में पकड़ थिए त पोइ त खानपुर जा वांगा बि कलमो पढ़ी जे मस्ती में पहुचे सही थो चवां न अञा नमाज़ पढ़ंदो त बीमारियूं वधंदियूं तकलीफ़ूं वधंदियूं परेशानियूं वधंदियूं रब ॾे वेझो ईंदो त न आज़माइशूं इम्तिहान वॾा ईंदव बाक़ी जन महिल क़ब्र में पहुचंदो पोइ हुते निमाज़ी चवंदो दऊनी यार मूंखां परे थो त मां निमाज़ पढ़ां एॾो निमाज़ में हुनखे मज़ो ईंदुसि दुनिया सिजनुल मोमिन नबी से फरमायो दुनिया मोमिन जेला जेल खानो आ व जन्नतुल काफिर काफिर जेला ही दुनिया जो जहान जन्नत था इन जा ब मतलब है हिकड़ो दुनिया सिजनुल मोमिन दुनिया मोमिन जेला जेल खानो आ जेली जॾहिं जेल में हूंदो आहे त जेलीअ खे जेल जे अंदरि पंहिंजी मर्ज़ी हलाइणी न हूंदी आहे जेल वारनि जी मर्ज़ी ते हलंदो आहे नबी साईं फरमाया दुनिया सिजनुल मोमिन मोमिन जे लाइ बि दुनिया जो जहान जेल अथव मुसलमान खे बि हिन दुनिया जे जहान में पंहिंजी मर्ज़ी हलाइणी न आहे मर्ज़ी अल्लाह जी हलंदी मर्ज़ी अल्लाह जे रसूल जी हलंदी वमा कान लिमुमिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अमरन अन यकून लहुमुल खियरा भाइयों सी पर सूरती अज़ाब तो पढ़ा रब फरमायो जॾहिं अल्लाह जे रसूल जो फ़ैसिलो अची वञे त मुसलमान मर्द औरत खे पंहिंजी मर्ज़ी हलाइणी न आहे मर्ज़ी अल्लाह जी हलंदी मर्ज़ी अल्लाह जे रसूल जी हलंदी इन्नमा कान क़ौलुल मुमिनीन इज़ा दुऊ इलल्लाहि व रसूलिही लियहकुम बैनहुम अन यक़ूलू समिअना व अताना और उसी बारो सूरत नूर तो पढ़ा कुरान तो फरमा मुसलमान जो शान ही आ त जॾहिं अल्लाह जे रसूल जो हुकुम अची वञे त मुसलमान ईअं कोन चवंदो आहे त बाबे सां मशवरो कयां अम्मा सां मशवरो कयां ॿाहिरनि सां मशवरो कयां ज़ाल सां मशवरो कयां वॾेरे सां मशवरो कयां न इज़ा दुऊ इलल्लाहि व रसूलिही जॾहिं अल्लाह जे रसूल जो फ़ैसिलो ईंदो आहे मुसलमान उते जो उते न रोअंदो आहे समिअना व अताना ॿुधोसीं ऐं मञोसीं ॿुधोसीं ऐं अल्लाह साईं फरमायो अक़ीमुस्सलात नमाज़ क़ाइम कयो मुसलमान तूं चए बाबे सां मशवरो कयां अम्मा सां मशवरो कयां इतने मशवरो कबूल अल्लाह जो नबी तुझे खालिफ यहूद व नसारा ओ मुझा उम्मतियो यहूद नसारन जी मुखालिफत कयो कुसु शवार बवाफुल्हा मुछूं कटायो डाली छॾे जो मुसलमान तो चवे त संगत सां मशवरो कया इतने मशवरों कबूल जमीन जो तो के सौदो करो आप भली पी सा मशवरो कर अम्मा सा मशवरो कर बाबा मां फलानी जाते जमीन तो वठा तवा जो मशवरो चाहे खानपुर में तो के दुकान खोलणो पो भली ज़ाल सा मशवरो कर पो भली भाइरन सा मशवरो कर
तो के न्याणी जो रिश्तो करनो आ पो भली ज़ाल सा मशवरो कर त फलाणी जाए ते मां पानी न्याणी धोजा तो जो मशवरो छाए अल्लाह जे रसूल जो फैसलो अची वने उते मुसलमान मशवरो न कबो आ उते नारो न दुआ समेना वाताना बुदोसी ऐ मन्योसी मौलाना अब्दुल्ला चांजो रहमतुल्लाह अलैह फरमाइंदो मुसलमान की अल्लाह जे रसूल जी आडो लाश थियणो आ जी लाश तख्ते ते बेवस हूंदो आ तव्हांजी मर्ज़ी आहे जे उथलायोस तव्हांजी मर्ज़ी आहे जे उथलायोस तव्हांजी मर्ज़ी आ गुस्ल कराए कफन ॾेई जनाज़ो पढ़ी मुसलमान वांगुर कब्रिस्तान में दफन कयोस तव्हांजी मर्ज़ी आ सिंगारे काठन जे विच में विहारे घासरे ढारे तीली ॾेई 4.5 बनाए वञी दरिया में उछलायो लाश बेवस हूंदो ये मुसलमान के अल्लाह जे रसूल जो लाश थियणो आ पंहिंजी मर्ज़ी हलाइणी न आहे जेॾे अल्लाह जो रसूल असांखे उथलाए हिकिड़ो मतिलब इहो ॿियो अदुनिया सिजनुल मोमिन दुनिया मोमिन जी लाइ जेल खानो आ जेली जॾहिं जेल में हूंदो आ पोइ भली केॾियूं बि जेलीअ खे जेल में सहूलियतूं ॾियोसि काटन ऐं केटी जा कपिड़ा सिबराए मोकिलियोसि सईदाबाद जी कांवर वारी टोपी ठाराए मोकिलियोसि गोश्त कबाब फ्रायूं तयार करे जेल में मोकिलियोसि